नाज़रीन मां इन वक्त मौजूद हाँ मोरो वेझो दरगाह साईं सवल सरकार अवल जी जिते मल मुकाबला कराया विया आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ सूबनि खां मल पहलवाननि जेका शिरकत कई आहे। मल जा मुकाबला जेके जारी आहिनि। अचो त उन हवाले सां मल पहलवाननि खां पुछूं ऐं हिते जेके मधा आहिनि उन्हनि खां पुछूं त संदसि हिन हवाले असांजी हे सिंध सखावत मल मुकाबला आहिनि जेके माना असांजी सिंध में कराया था वञनि। दोस्तो ॻाल्हि इहा आहे त असां साईं मुराद शाह खे अपील था कयूं असांजी सिंध में मलाखड़ा करायो वञे ऐं असां ते हिन महिल ताईं बि असां 8 महीना लॉकडाउन में वेही वियासीं। असांजो बनी ॿारो बि का शइ कान्हे का। असां जीअं त साईं खे अपील था कयूं असांजो जाठे ते गुज़र आहे। असां ख़ानदानी पहलवान आहियूं। असांजा अबे ॾाढा मल पहलवान हुया। असां साईं खे अपील था कयूं असांजे बारे में कुझु सोचो वञे। मल रांदि असांजी पुराणी रांदि आहे। सिंध जी सकाफ़ती रांदि आहे जेका 5000 साल पहिरियां खां हज़रत अली करमला वजह खां वठी शुरू आहे। असांजी हीअ रांदि बंदि न कई वञे। बराए महिरबानी हिन खे अञा असांजी जेका सरकार आहे असांजा MP MNAs आहिनि हिननि खे हथी ॾियनि ऐं असांजो किरदारु थोरो अॻिते आणनि। असां पाकिस्तान जे तरफ़ां पूरे दुनिया सां लड़ी सघूं था। असां में उहे पहलवान आहिनि। असांजो जेको हीअ मल रांदि आहे इहा क़दीमी रांदि आहे। असांजी पहलवानी आहे। असां पंहिंजे घरों तयारी करे खाई पी अचूं था। पोइ बि असांजा मेला मलाखड़ा बंदि आहिनि। लॉकडाउनूं लॻियूं थियूं वञनि। असांजी दरगाहूं बंदि था कनि। इबादत गाह जूं दरगाहूं असां उते ड्यूटियूं भरियूं था। असां मलाखड़ो कयूं था मल विड़ूं था ज़ोर लॻायूं था। असां पाकिस्तान पूरे पाकिस्तान में मुक़ाबला कया आहिनि ऐं असांजी स्पोर्ट में जेके नौकरियूं आयूं आहिनि उहे वरी अहिड़नि खे ॾिनियूं वियूं आहिनि जेके असांजे खाते में ई न आहिनि। वोट सकाफ़ती ज़ाहिरी त जेके बीमार आहिनि उनखे कुझु मिले थो। बाक़ी जेके पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे कुझु नौकरियूं ॾिनी कंहिं खाते में किथे ज़िम कयो वञे। साल साल ते 5-5 ॾियनि ज़िले में त बि असांजा पहलवान ख़ुशि थी वेंदा ऐं तमामु पंहिंजे रसक सां ताक़त ते वरी तयारी करे वेंदा। नौजवान बि तयारी करे मोटी ईंदा। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार तमामु उन्हनि जो थोराइतासीं आहियूं जे असांजी सिंध जी सकाफ़त खे उजाड़ कयो अथनि ऐं हुननि हिकिड़ो ॾियारो मल्हायो आहे। असां बिल्कुलु वॾे शौक़ु ऐं इश्क सां उन ॾियारे खे मल्हाईंदासीं ऐं असांजी 7-8 महीना थी चुका आहिनि जेकी कोरोना जे वजह से असांजा पहलवान मलाखड़ा जा सिंध जे जेके बि रांदियूं आहिनि उहे बंदि आहिनि। पुराणी सकाफ़त आहे सिंध जी सकाफ़त आहे मलाखड़ो। हिनखे मोटत हुजणु खपे। मलनि सां बिल्कुलु नाजाइज़ी आहे। इन लाइ तव्हां मीडिया बि आवाज़ु उथारियो असां बि आवाज़ु उथारींदासीं त हिननि जो तदारक थिए पियो। सिंध जी सकाफ़त आहे मल। असां सदियुनि खां वठी ॾिसंदा अचूं था जॾहिं खां असांजे वॾनि खां वठी ॻाल्हियूं हूंदियूं त मल मेलनि में तमामु हाणे तमामु घटिताई थी आहे। मल हिन वीचारनि जो क़दुरु कोन थो थिए। उन खां पोइ मलूं हाणे घटि थी अॻे पहलवान हूंदा अलाए केतिरा उन्हनि खे न पैसो थो। मेला ख़तमु थी विया सिंध में। हिन जो को क़दुरु कोन्हे को। बसि पोइ बेरोज़गारी वधी वई आहे। मिसकिननि वीचारनि खे का बि सहूलियत कान्हे। सिंध जी सकाफ़त आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त अहिड़ा मलाखड़ा हुजणु असांजी सिंध में ज़रूरी आहिनि। छो त असांजी पब्लिक पहिरें ई लॉकडाउन जे हिसाब सां वीचारा सभु परेशान हुआ ऐं हीअ माहौल ॾिसी ॾाढो ख़ुशि पिया थियनि ऐं दोस्तनि जूं ऐं मुर्शिदनि जूं वॾियूं महिरबानियूं जहिड़ा मलाखड़ा थींदा था अचनि। नाज़रीन तव्हां मल पहलवाननि ऐं हिते जेके मथा शौक़ीन जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां ॾिसण लाइ आया आहिनि। मल पहलवान जो चवणु आहे त असां जेका हीअ रांदि आहे मल पहलवानी इहा सकाफ़ती आहे। सकाफ़त खे उजागर करण लाइ कयूं था। मुख़्तलिफ़ शहरनि में वञूं था मुख़्तलिफ़ ॿियनि सूबनि में वञूं था। कैमरामैन गुलाम दस्तगीर पप्पू माछी सां गॾु वहीद रज़ाक मसी टाइम न्यूज़ मोरो।